बाबा राफेल जहाज, फ्रांस जो राफेल जहाज दुनिया जे बेहतरीन जहाज़नि मां हिकु आहे। फिफ्थ जनरेशन का मज़ाक ॻाल्हि न आहे। रूस सां यारी हूंदे इंडिया फ्रांस खां ख़रीद कयो आहे। अमेरिका सां स्ट्रेटेजिक पार्टनर हूंदे बि इंडिया फ्रांस खां जहाज़ ख़रीद कयो आहे। का त ॻाल्हि हूंदो न उन में। ऐं इंडिया जेके ड्रोन इस्तेमालु करे रहियो आहे उहे इसराइल जा ड्रोन आहिनि। इसराइल जा ड्रोन दुनिया जा नंबर 1 आहिनि। ॿिए नंबर ते तुर्की जा ड्रोन आहिनि। फ्रांस जो राफेल जहाज़ इसराइल जा ड्रोन धड़ाधड़ पाकिस्तान में छो किरी रहिया आहिनि ख़बर अथव? ही ख़बर आयो आहे CNN ते त चाइना गुज़िरियल सालनि में अरबे डॉलरनि जा मिलिट्री टेक्नोलॉजी ठाहे चुको आहे। रेडार सिस्टम ॿियो टियों। ऐं गुज़िरियल 40 सालनि में चाइना को बि जंग न कयो आहे। चवनि था पाकिस्तान ऐं इंडिया जो ही जंग चाइना खे पंहिंजो मिलिट्री टेक्नोलॉजी इस्तेमालु करण जो सुनहरी मौक़ो आहे। माना हे टेस्ट में कमु पियो हले। सिर्फ़ु टेस्टिंग में एतिरियूं शयूं माना किरी पियूं आहिनि। चाइना रुगो टेस्ट करे रहियो आहे पंहिंजे मिलिट्री टेक्नोलॉजी खे। जॾहिं मैदान में लथो त पोइ छा बचंदो आहे भाउ? मश्करे वारो कमु आहे। अमा टेस्ट कयां, मानी वञी घरु खाईंदुसि।